अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। अॼु जेको आहे मां मौजूदु आहियां ॾेर की दरगाह छलन फ़क़ीर ते। हीअ तमामु ख़ूबसूरत दरगाह आहे। हिते जेको आहे मदरसो बि आहे ऐं जेको आहे गवर्नमेंट जो स्कूल बि आहे, मुसाफ़िर खानो बि आहे। हिते जेको आहे हीअ वाहिद दरगाह आहे जिते जेको आहे हर कम्यूनिटी जा माण्हू जेको आहे हिते ईंदा आहिनि। दीवान थी वियो, हिंदू थी वियो, कहिड़ी बि कम्यूनिटी हुजे त जेको आहे हिते सुबुह जो सवेर जेको आहे हाज़िरी भरींदी आहे। हिते जेको आहे पखियुनि जे लाइ या जानवरनि जे लाइ जेको आहे खुराक बि खणी ईंदा आहिनि। त हीअ दरगाह जेका आहे ॾेरकी में ॾेरवा जेको आहे उनजे ॾखिण साइड ते जेको आहे मौजूदु आहे। तमामु प्यारी दरगाह आहे ऐं हीअ दरगाह तव्हांखे विज़िट करायूं था। हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। वीडियो जेकॾहिं पसंदि अचे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा त हीअ जेका आहे दरगाह तव्हांखे जेको आहे पूरी घुमायूं था ऐं तव्हांखे जेको आहे तमामु घणो मज़ो ईंदो। तो दोस्तों ये दरबार आहे हज़रत साईं चलन फ़क़ीर जी, जंहिंजे बारे में साईं ॿुधायो थी जेको आहे 1.5 सदी खां जेको आहे त मौजूदु आहे हिते। पर हिन जे तारीख़ जे बारे में जेको आहे काई ॼाण न आहे। हीअ सैरेकी हुयो जेको आहे पंजाब खां जेको आहे हिते जेको आहे हिजरत करे आयो हुयो। त हीअ जेका आहे तुंहिंजी दरगाह आहे हज़रत चलन फ़क़ीर जी। हीअ दरवेश सिफ़त जेको हुयो त इंसानु हुयो। फ़क़ीर यादबंद मुगल ते वेठो आहे। त इन खां जेको आहे त पाण पुछंदासीं छलन साईं जे बारे में। साईं तव्हांखे जेका ॼाण आहे त असांखे ॿुधाईंदा हिन जे बारे में। मुंहिंजो वालिद साहब 55 साल हिते रहिजी वियो आहे हिते इन दरगाह ते। पोइ मां आयो आहियां सम्झे इन खे अंदाज़ो मुंहिंजो आहे त 150 साल थी वियो आहे दरगाह खे। पर एतिरी मालूमात आहे रियासत जो सरेकी ज़बान आहे। पोइ रियासत हितो जो हली हिंदुस्तान जी टपी थी वञे। छलन फ़क़ीर जे बारे में ॿुधायो था पिया। हा साईं उहा छलन फ़क़ीर जी का तारीख़ नथी मिले त कॾहिं ॼाओ कॾहिं जेको आहे वफ़ात कयईं उहा तारीख़ नथी मिले। उहा नथी मिले। हा त वधीक जेकॾहिं तव्हांखे ॿियो वधीक असां कोई कुझु न चई सघंदा आहियूं ॿुधे ताईं। जी जी बसि हिन खे असांखे जेतिरी उमिरि में ॾिसूं था त असांखे आहे रियासत गॾिबी रियासत आहे। पोइ अलाए कहिड़ी देर जो आहे जी तेल आयो पंहिंजो तेरो जमाए। सही हा ज़बान सरेकी आहे सम्झे था। हा फ़क़ीर आहे सैयद न आहे उमती आहे फ़क़ीर दरवेश फ़क़ीर आहे सैयद वग़ैरह न आहे। हा हिन खे बसि इहो ई असांजो अंदाज़ो आहे। सही वॾो हुयो उहो गुज़ारे वियो ॿुधे ताईं। पोइ असां हूंदासीं ॿार शहर में हेॾे होॾे कमु कंदा हुआसीं। सही वधीक मालूमात न आहे। सही ॿियो थी सघे थो ॿियो सेठ थोरो कमु करे थो अचो त मालिक जो हूंदो आहे। हिते जेको आहे त हर जेको आहे मज़हब जा माण्हू अचनि था। तक़रीबन ॾिसण में अचे थो पियो त हिंदू थी वियो, दीवान थी वियो, मुस्लिम थी वियो। हर क़ौम अचे थी हिते जेको आहे वाहिद दरगाह आहे जिते जेको आहे हर क़ौम जो हर मज़हब जो माण्हू डेली जेको आहे हिते हाज़िरी ॾिए थो पियो। वधि खां वधि जेको आहे दीवान आहिनि। सुबुह जे टाइम तव्हांखे जेको आहे हिते नज़र ईंदा ऐं हिते जेको आहे हाज़िरी भराए जेको आहे पोइ पंहिंजे कारोबार ते वेंदा आहिनि। त दोस्तों हिते जेको आहे असां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिते जेको हाणोको मुजवर आहे त उहो ॿुधाए थो पियो त हिन जे तारीख़ जे बारे में त असांखे काई ख़बर न आहे। पर जेको आहे त हिन खे 1.5 सदी थी वई आहे। त हिन जो वॾो वालिद साहब हुयो त उनखे वधीक हिन जे बारे में ॼाण हुई। पर हे सैयद न आहे, हीअ फ़क़ीर हुयो, दरवेश सिफ़त माण्हू हुयो ऐं जंहिंजी दरगाह आहे तव्हांखे ॾेखारीसीं। ऐं जेको हिन जो इहातो आहे हिते उहो बि तव्हांखे जेको आहे ॾेखारियूं था। हिते ई दोस्तों मुसाफ़िर खानो आहे।
वक़्तु आहे जॾहिं उहो सरदार पंहिंजो कमु पंहिंजे मुबारक हथनि सां करण में फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ। तो दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।